नाज़रीन अहम ख़बर मांखे ॾियूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची वासिन खे पहिरियों ई चालान माफ़ करण जो ऐलान करे छॾियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेहमन वॾे वज़ीर मुराद अली शाह खे इहे चालान बाबति रिपोर्ट पेश करे छॾी आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त नए सिस्टम तहत 35 सरकारी गाॾियुनि खे बि चालान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खे पहिरीं ई चालान जी फीस माफ़ करण जी हिदायत कंदे चयो आहे त जेको ट्रैफ़िक कानूननि जी भञकड़ी कंदो उन्हनि खे चालान अदा करणो पवंदो। नाज़रीन हिकु भेरो ही अहम ख़बर मांखे ॾियूं पिया त वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची वासिन खे पहिरियों ई चालान माफ़ करण जो ऐलान करे छॾियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेहमन वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ई चालान बाबति रिपोर्ट पेश करे छॾी आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त नए सिस्टम तहत 35 सरकारी गाॾियुनि खे बि चालान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खे पहिरियों ई चालान जी फीस माफ़ करण जी हिदायत कंदे चयो आहे त जेको ट्रैफ़िक कानूननि जी भञकड़ी कंदो उन्हनि खे चालान कयो वेंदो।